तो सुबह का परेशान लगा पे आयो, तबीयत तो ठीक तो ना, या तो कोई मन में गाल तक आंतो। मां सोचा पियो ॾियारी अचण वारी आहे, मथे ते आहे, पंहिंजे घर में झूलेलाल साईं जी तस्वीर न आहे। जॾहिं मां लक्ष्मी माता खे पूॼींदासीं, झूलेलाल साईं खे मंदिर में विराजमान न कंदासीं, पूॼा सफल कीअं थींदी? जिते असांजा ईष्ट न उते पूॼा सफल कीअं थींदी? गाल तो सही है, बिना इष्ट जे केड़ी भी पूजा अधूरी है। पहिरीं पाण सिंधी पंहिंजा कुल गुरू भुलाए वेठा आहियूं, हाणे वरी ईष्ट खे बि भुलायूं पिया। अॼु पाण ई पंहिंजे झूलेलाल साईं खे न पूॼींदासीं त पंहिंजा ॿार ऐं पोटा कीअं पूॼींदा? हाल मां सोचां पियो मूर्ति आणा किथां? हिते त मूर्ति मिले नथी, या त बॉम्बे उल्हासनगर वञिणो पवंदो या अजमेर ॻोल्हणो पवंदो। हींअर ॾियारीअ जो सीजन पियो हले, दुकान कीअं अकेली छॾे वञा? बॉम्बे ऐं अजमेर पासे त रखियो कान, 2-3 ॾींहं लॻी वेंदा, ॿार बि सोचींदा पापा असांखे अकेलो छॾे विया हली। बस एतरी सी गाल। अजमेर में बाबा सीडी वर्ल्ड वारन जो झूलेलाल स्टोर है ना, वो घर बैठे सभिन की झूलेलाल जी मूर्ति पे पहुंचाइन। अच्छा, तोखे न पतो? अन्या तो घणेई सामान तन, जंहिंमें झूलेलाल साईं जे नाले जी टोपी, अजरक वारी टोपी, जो त घर बैठे भी घुराए था सघो। मुंहिंजा दोस्त बि इलाही मूंखां पुछनि कीअं झूलेलाल साईं जी मूर्ति घुरायूं, कीअं टोपी घुरायूं, हुननि खे बि नंबर ॾी थो सघां। अगर तोखे भी घर बैठे झूलेलाल साईं जी मूर्ति घुराइणी आहे त हे ॾिनल नंबरन ते फोन करो। हिन ॾियारी हर घर झूलेलाल, आयो लाल सभई चओ झूलेलाल।